बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॿुधण में ईअं थो अचे त समाज में ख़ुशियूं नापेद थी वियूं। समाज जो हर माण्हू तव्हांखे मुख़्तलिफ़ ज़िंदगी जे मामलात में नाख़ुशि नज़र ईंदो, पंहिंजे पाण खे परेशान हाल महसूसु कराईंदो त ज़िंदगी जी हिन शइ में मां नाकाम आहियां, हीअ करे न सघियो आहियां, हीअ करणु चाहियां पियो ऐं हिन में मूंखे नाकामी हासिलु थी आहे। हुनजो अल्टीमेट नतीजो समाज में छा आहे त हर माण्हू तव्हांखे परेशान हाल नज़र ईंदो, परेशानी, एंग्ज़ाइटी, बेचैनी वारी कैफ़ियत आहे। छा वाकई इहा एंग्ज़ाइटी जेका आहे, इहा जेका बेचैनी आहे, इहा वाकई समाज में एतिरे वाफ़र मिक़दार में मौजूदु आहे या किथे इहो असांजे ज़हन जो उख़्तिरा त न आहे, असांजी ज़हनी पैदाइश, ज़हन जो पैदाइश त न आहे त वाकई असां परेशान आहियूं न। हिकिड़ो जेको अहम तरीन सबबु आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे, मुंहिंजे ॿुधंदड़नि जे साम्हूं इहो आहे त समाज में असां वटि इन परेशानी जो ज़्यादा जेको सबबु आहे त असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो जेको लाइफ स्टाइल आहे, उन्हनि माण्हुनि जी तरफ़ निगाह था कयूं जेके असां खां वॾी लेवल जा ज़ाहिरी तौर ते दुनियावी एतबार खां, मादी एतबार खां वॾी लेवल जा माण्हू। जॾहिं त हक़ीक़ी तौर ते अगरि कामयाबु ज़िंदगी गुज़ारणी आहे, परेशानी खां घटि जेको आहे सो दूर ज़िंदगी गुज़ारणी आहे, घटि जेको आहे सो परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारणी आहे, त पाण खां घटि माण्हुनि खे ॾिसो। तव्हांखे हुन मशहूरु शख़्सियत जो उहो वाक़ियो यादि हूंदो त जेॾी महिल उहो इन ख़्याल सां निकितो त मूंखे जेको आहे सो पेरनि में चपल न आहे ऐं कंडा था लॻनि त मां ख़ुदकशी थो कयां, मूं वटि पैसा न आहिनि त मां चपल वठी सघां। जेॾी महिल हिन ख़ुदकशी करण जे लाइ जंहिं रस्ते ते वञे पियो, हिन जी हैरत जी इंतिहा तॾहिं थी वई जेॾी महिल हिकिड़े अहिड़े माण्हू ते निगाह पियसि जंहिंखे पेर न हुया। ख़बर पई त ज़िंदगीअ जा जेके सभु ॾुख आहिनि उहे रुॻो मूं वटि न आहिनि, दुनिया में हज़ारें करोड़ें लखे माण्हू अहिड़ा आहिनि जिन्हनि जी तकलीफ़ असां खां वधीक आहे। इन जे करे परेशानी खां, एंग्ज़ाइटी खां, मुआशिरे में थींदड़ इन गैर यकीनी वारी सूरत हाल खां निकिरण जो सभिनी खां पहिरियों हल इहो आहे त अचो त पंहिंजी ज़िंदगी में शुकुर पैदा कयूं। जंहिं हाल में आहियूं उन में करीम मालिक जो शुकुर करण सां गॾोगॾु पंहिंजे पाण खे उन ई हाल में ख़ुशि रहण जी कोशिशि कयूं ऐं तरक़ी जे लाइ जदोजहद कयूं, कोशिशि कयूं। मुंहिंजे ख़्याल में इहो तरीक़ो आहे जंहिंसां न सिर्फ़ु माण्हू परेशानी खां बची सघे थो, बल्कि पंहिंजी अखियुनि में ख़ूबसूरत ख़्वाब बि सजाए सघे थो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।